ख़बर शामिल कयूं था ठठो खां। रिपोर्टर पीरल प्यासी मला जी रिपोर्ट मुताबिक़ सॼे मुल्क जियां ठठे में बि सिलसिला शहादत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी मुनासिबत सां अंजुमन सजादिया पारां सैयद सब्तैन अली शाह बुखारी जे पिण तां जुलूस अज़ा बरामद कयो वियो, जंहिं में बघार मोरी गुलामुल्ला समेत ठठे ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अज़ादारनि वॾे अंग में शिरकत करे सीना ज़नी ऐं मथे जो मातम कयो। जुलूस अज़ा जी अॻवाणी सैयद सब्तैन अली शाह बुखारी, सैयद यामीन शाह बुखारी, सैयद बहादुर अली शाह ऐं ॿियनि कई। हर साल जियां जुलूस मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ऐं रूटनि तां गुज़र कंदो वापसि पंहिंजे पिण ते इख़्तिताम पज़ीर थियो, जिथे आज़ादारे हुसैन में नियाज़ पिण तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हो त हीउ गुज़िरियल 25 सालनि खां जुलूस अज़ा जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं इंशा अल्लाह इहो सिलसिलो हमेशा क़ाइमु रहंदो।